इन दिन करमपुर मामा सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाणे जी हद ॾियाणी फीडर जे 11,000 जे 8 पोलनि जूं तारूं नामालूम चोर कटे खणी फरार थी विया आहिनि। गुलशेर मोड़ खां ॻोठ शफ़ीउल जाफ़री ताईं पोलनि तां तारूं कटे नामालूम जवाबदार खणी फरार थी विया आहिनि। ॾियाणी फीडर जा सभई ॻोठ बिजली खां महरूम थी विया। वाक़े जो सिपको अमले खे इतला जमाल पुलिस इतला बावजूद न पहुती। 2 भेरा अॻु बि चोर तारूं लाइ खणी फरार थी विया हुआ। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।